जी नाज़रीन, अवां सां टिन मुवी नौजवाननि जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूदा जी मुसलसल कोशिशनि बाद बचल भयो पुलिस मुबैना मुक़ाबले बाद 2 महीना अॻु औरताणे आवाज़ ते हुरक जी हथियार बंदन हथां अगवा थी वियल कंदकोट सखर ऐं ठुलरा वासी टिन नौजवाननि मोहम्मद उसामा नूनारी, अनीसुर रहमान नूनारी ऐं अब्दुल गफ़ार नूनारी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। नौजवान बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि, जॾहिं त नौजवाननि जे घर पहुचण ते संदसि ख़ानदान में ख़ुशी जी लहर आहे। जी नाज़रीन, अवां सां टिन मुगी नौजवाननि जे हवाले सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूदा जी कोशिशनि बाद बचल भयो पुलिस ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद 2 महीना अॻु औरताणे आवाज़ ते हुरक जी हथियार बंदन हथां अगवा थी वियल टिन नौजवाननि मोहम्मद उसामा नूनारी, अनीसुर रहमान नूनारी ऐं अब्दुल गफ़ार नूनारी खे ॾोहारनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। नौजवाननि जे घर पहुचण ते संदसि घर जूं रुठल ख़ुशियूं वापसि मोटी आयूं। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।